जेके नीरा निशान मिट्टी फर्क है ही माना मथा पो विधी वे जगह मिट्टी माना बंद के गापो हां वो आई ही जी पटिया में हां ये घणो वर्ष अग में आया हुआ 4 साल अग में पो हिते निगरान रखर कोन विया त यार ही निशान हाने ये डरंदा पे वजन इन ही सागे इलाके के वरी न केर खोटण शुरू करे असल में निगरानी जो चौकीदार सिस्टम हां रखे तन हां पेरी का आपसे को नहीं आणि शहर आबाद हुयो इन जगह ते ही त इए ही आ ही त लुड़ी बुड़ी अगते हली हुई कलियो निकरी हां बाकी ही जे खोटाई थी सजी इन इलाके ही थी ऐं उन खे वरी पूरे छे वरी पूरे नहीं करे छडियो न जो का वरी को बना जेके शे निकरन या लताड़ जी न वने न धड़ो सजो मन सजो धड़ो ही आहे अच्छा ई टोटल जिते पाण बिठाई सजो ते ॾिसूं था न हां ई टोटल धड़ो आहे हाणे उन जी हिन खोटाई क्या सिर्फ 1% वञा कोन थी आहे ये जेका हिन खोटाई कया न 1% जी हां इन मते की करे न शे के बधाई ना हाणे हिन के पेरी खोटाई में के समझन वाय शहर हो गोठ हो पाड़ो हो छा हो उन का पोरी आस्ते आस्ते बेन सना माना जो का भी खोटाई कना खणी अनिमा तो उन सा गड आयो जो माना ट्रांसलेटर ट्रांसलेटर जो उन सा गड आयो वो माना तो जो शागिर्द जो आर्कियोलॉजी उन का जनो पूछा के तो ने चो त असा जो अंदाज हो त ही अच्छा ये आंदा था ये शायद पो बचाइण जे करे के तन कुछ शयन के